अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां पारस न्यूज़ शामिल कयूं था। दादू मां सरवल जलाल सोलंकी जी रिपोर्ट। दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट नदीम बदर काज़ी जी अदालत में उमेर बाब चांडियो जे वालिद मुख्तियार चांडियो, ॾाॾे करमला चांडियो ऐं चाचे काबिल चांडियो जे क़त्ल केस जी ॿुधणी थी। उमेर बाब चांडियो वकील सलाउद्दीन पवन सां गॾु अदालत पे थी, जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल PPMPA सरदार अहमद चांडियो ऐं MPA बरहान खान चांडियो अदालत में पेश न थिया। संदन वकील अदालत पे था। अदालत में PPMPA सरदार अहमद चांडियो, MPA बरहान चांडियो ऐं गिरफ़्तार जवाबदार ज़ुल्फ़कार अली चांडियो जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते उमेर बाब चांडियो जे वकील सलाउद्दीन पवन दलील मुकमल कया। मुसलसिल 3 कलाकनि ताईं ॿिन्ही धुरियुनि जे वकीलनि जा दलील जारी रहिया, जंहिं बाद अदालत 22 जनवरी ताईं ॿुधणी मुलतवी कई। अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे उमेर बाब चांडियो चयो त असांजे वकील अॼु दलील मुकमल कया आहिनि। उमेद आहे त सरदारनि जी ज़मानत रद्द थींदी। हिन चयो त 4 सालनि खां हो कच्ची ज़मानत ते आहिनि, जेको अदालत जो मिसयूज़ आहे। अदालत ऐं अल्लाह जी ज़ात मां उमेद आहे त मूंसां इंसाफ़ थींदो। कोर्ट में मौजूद हुआसीं। एक्यूज़ सरदार खान चांडियो, बुरहान चांडियो हमेशह वांगुरु उहे एब्सेंट रहिया अॼु बि, ऐं उन्हनि जे लॉयर साहब बि देरि सां पुॼा। पर इहो आहे त असांजा आर्ग्यूमेंट्स असांखे करणा हुया, असां उहे कंप्लीट कया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह उहे फाइनली आर्ग्यूमेंट्स कंप्लीट थी चुका आहिनि। एक्यूज़ सरदार खान चांडियो ऐं बुरहान चांडियो ऐं एक्यूज़ अली गौर चांडियो जेको जेल कस्टडी में आहे, इन्हनि जे बेल ते आर्ग्यूमेंट्स हुआ जेके अॼु असां पूरा कया आहिनि। ऐं नेक्स्ट जेका हेयरिंग आहे उहा 22 जनवरी जी रखी वई आहे। सो असां अल्लाह जी ज़ात मां, अदलिया मां पुर उमीद आहियूं ऐं पंहिंजा जेके असां आर्ग्यूमेंट्स कया आहिनि उन में असां सेटिस्फाई आहियूं त इंशाअल्लाह पाकिस्तान जी अदलिया इंसाफ़ कंदी, मज़लूमनि सां इंसाफ़ कंदी, ऐं इंशाअल्लाह असां पुर उमीद आहियूं त हिननि जी ज़मानत रद्द थींदी। छो त हिननि जेको एविडेंस टेम्पर करण जी कोशिशि कई आहे, हिननि मिसयूज़ ऑफ बेल कयो आहे। हिननि खे जेको एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिलीफ मिलियो वियो आहे कोर्ट्स जे तरफ़ खां, हिननि खे जेके 4 सालनि खां इंटरिम बेल ते रहिया आहिनि, हिननि उन जो जेको आहे सो मिसयूज़ कयो आहे, वायोलेशन कई आहे। सो ही शयूं ऑनरेबल कोर्ट खे कंसिडर करणु घुरिजनि, जेके पुर उमीद आहियूं त ऑनरेबल कोर्ट कंसिडर कंदी ऐं असांखे